बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो जिनी डांद न विझ तिनी पिण तुंहिंजो आसरो अवल ॾींहुं उन्हनि खे पोयो भारी सिज तूं सपड़ ऐं सेकड़ो तूं ॾातार ऐं ॾोह तूं पारस ऐं लोह जे सन्ही त सोन थियां मालिक मदायूं मुंहिंजूं मूर न तूं ॾिसजां पिण में पालण हार परदो तूं रखजां मिड़ियो ई मुआफ़ कजां मुहाबे महबूब जे। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह मेहरान। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, हमेशह नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। मां उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं जेकर अव्हां ठीकु न आहियो त पोइ अल्लाह तबारक व तआला खां खोड़ सारियूं दुआऊं आहिनि त रब पाक अव्हां खे सिहतयाबी नसीब फरमाए। असां हर ॾींहं ते को न को अहिड़ो केस थी वेंदो आहे जो ॻाल्हाइण जे लाइ लफ़्ज़ खुटी वेंदा आहिनि ऐं मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे त मां उन सिनेरियो खे कीअं बयानु कयां। असांखे जेको ॾेखारियो वञे थो हिन समाज जो, मां उनखे कीअं बयानु कयां, कहिड़नि लफ़्ज़नि सां मां शुरूआति कयां। क़यामत ख़ुदि बताएगी क़यामत क्यों ज़रूरी थी। ऐं असां वटि हक़ीक़त में अहिड़ा अणवणंदड़ वाक़िया थियनि था, दिलि जोरींदड़ अहिड़ा वाक़िया थियनि था ऐं पहिरीं रेयरली थींदा हुआ। हाणे सोशल मीडिया जो इहो ठीकु आहे, इहो कमु त आहे त हर शइ असांखे ॾाढो प्रॉपरली टाइमली असांखे ख़बर पवे थी। असां जेको आहे सो ॾाढो हर वक़्तु अलर्ट रहण जी कोशिशि बि कंदा आहियूं, पाण अप टू डेट रहण जी कोशिशि बि कंदा आहियूं ऐं हिन समाज ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे अकासी हूंदी आहे। जेका हिन समाज जी अकासी थिए थी उन ते नज़रसानी हूंदी आहे त पोइ का ॻाल्हि अहिड़ी हूंदी आहे जेका एतिरी दिलि झोरे विझंदी आहे, अखियूं अश्क बार हूंदियूं आहिनि ऐं जेके वायरल वीडियोज़ हूंदियूं आहिनि उहे पाण ॾिसी कोन सघंदा आहियूं ऐं जेको ज़ालिमाणो तशद्दुद थींदो आहे उनखे पाण ॾिसी कोन सघंदा आहियूं। असांजूं अखियूं उहे ॾेख बर्दाश्त कोन करे सघंदियूं आहिनि। पर पोइ बि छा कयूं, हिन समाज में रहणो आहे, जीअणो आहे, जेको बि समाज आहे छा था करे सघूं। मूंखे तमामु घणो ॾुखु थियो जॾहिं मां कल्ह न्यूज़ ॾिठियूं पिए ऐं मासूम नंढड़ी 10 सालनि जी हिकिड़ो मासूम न्याणी 10 साल उनजी उमिरि, मथां खां नालो फातिमा ऐं उन सां अहिड़ो कहर कयो वियो आहे। पोइ हिकिड़ो किताबु आहे हवेलियुनि जा राज़, मूंखे तमामु घणो ॾुखु थियो जॾहिं पेरेंट्स ते ब्लेम कयो वञे पियो त कहिड़ा पेरेंट्स हूंदा आहिनि जेके ॿारनि खे ईअं छॾींदा आहिनि। पर छा तव्हां उहो पस मंज़र कोन ॾिठो आहे जिथे असांजे ज़हननि खे मफ़लूज कयो वियो आहे, जिथे असांखे पीड़ा में पीड़ियो वञे थो, जिथे असांखे एतिरो मफ़लूज करे एतिरो तंग कयो वञे थो, जिथे हर माण्हू सिर्फ़ु 2 वक़्त जी मानीअ जे लाइ तरसे पियो। हर वक़्तु इंसानु हिकिड़े ॻभे मानीअ जे लाइ, हिकिड़े भोर मानी जे लाइ हू तड़पे पियो। अटो एतिरो महांगो थी वियो आहे, हर शइ महांगाई माना एॾो कर खणी बीठी आहे, हर माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे। माना सुठो रहण करण वारा माण्हू उहे बि परेशान आहिनि त हर शइ एतिरी महांगी थी वई आहे, महांगाई कर खणी बीठी आहे। त पोइ उन समाज जो ढांचो तव्हां ॾिसो जिते सालनि खां सदियुनि खां माण्हुनि खे मफ़लूज कयो वियो आहे, माण्हुनि खे एतिरो कमज़ोर रखियो वियो आहे। पोइ छा कंदा? उन्हनि खे न शऊर आहे, न उन्हनि खे ॻाल्हाइण जी सघ आहे, न उन्हनि खे ज़ुबान आहे, उन्हनि जी ज़ुबान खे बंदि कयो वियो आहे। त पोइ भला उहे छा कंदा? पंहिंजा बचिड़ा कीअं न छॾींदा? उन्हनि खे सालनि सदियुनि खां इहो हिकिड़ी तरतीब सेखारी पई वञे। ऐं मां वधीक इन टॉपिक ते ज़रूरु ॻाल्हाईंदसि। असां सां लाइव कॉल ते मौजूदु हूंदियूं हुमेरा शम्स शेख साहिबा। अॼु एक्सपेक्टेड हुयो त मैडम साहिबा असांजे प्रोग्राम में हूंदियूं, पर ठीकु आहे, मैडम असां सां गॾु कनेक्टेड आहिनि। मैम, अव्हां असां सां कनेक्टेड आहियो, अव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? जी जी, वालेकुम अस्सलाम। हुमेरा साहिबा ठीकु आहियो? जी जी, अलहमदिल्ला, आउं बिल्कुलु ठीकु आहियां। पर जेका सूरत हाल आहे उहा ॾिसंदे भला कीअं चई सघूं था त पाण ठीकु आहियूं। फातिमा नंढड़ी मासूम 10 सालनि जी नंढड़ी ऐं उन सां एतिरो तशद्दुद थिए थो, वीडियोज़ पाण ॾिसी कोन था सघूं, लफ़्ज़ खुटी वञनि था। छा चऊं, छा ॻाल्हायूं? अव्हां खां थोरा रिव्यूज़ वठंदमि राणीपुर जे वाक़े बाबति। जी जी, ॻाल्हि ईअं आहे त असांजो जेको सिंधी समाज आहे उहो पस्ती में वञी चुको आहे। अहिड़ी का बि शइ कान्हे का जिते चई सघूं त सुकून आहे, इज़त आहे, ख़्याल आहे ऐं अमन अमान आहे, माण्हू नंढे वॾे जो हया शर्म आहे ऐं सुकून सां माण्हू कमु करे सघे थो, हक़ हलाल खाई सघे थो, कमाए सघे थो। त ॾिठो वञे त सॼी सिंध जी सिहत ख़राबु लॻी पई आहे। उहा हर हवाले सां ख़राबु आहे। अगरि पुलिस खे ॾिसो त उतां बि ख़राबु आहे, जेकॾहिं असां पंहिंजी ब्यूरोक्रेसी खे ॾिसूं था त उते बि ख़राबु आहे, जेकॾहिं सियासत खे वञूं था त उते बि ख़राबु आहे। हुकूमत, वज़ीर,
या जेका उन्हनि जी पॉलिसी आहे या हुकूमत जी जेका रिट हूंदी आहे उहा रिट बि किथे नज़र कोन थी अचे पई। त हिते तालीम तबाह आहे, बेहयाई तमामु घणी वधी वई आहे, कूड़ तमामु घणो वधी वियो आहे, चोरी ठगी जाती धरना, माना अहिड़ो को इशू हाणे सिंध में कोन्हे जो असां चऊं त बाबा सिंध में का हीअ शइ सुठी थिए थी, का बि नथी थिए। रही ॻाल्हि फातिमा जी, त फातिमा बि इन पस्ती जो हिसो थी वई आहे, हुनखे हिन पस्ती में आंदो वियो आहे। असांजो जेको सॼो समाज एतिरो त फैसला थी विया आहे जो हाणे असांखे माना सम्झ में नथो अचे असां ॻाल्हायूं त छा ॻाल्हायूं, कीअं ॻाल्हायूं, लफ़्ज़ नथा मिलनि पिया। छो त असांजी पंहिंजी माना नेट नथी करे त जेको वाक़ियो थियो आहे त मुंहिंजी सोच छा बीठी आहे वञी करे। रोज़ वाक़ियो, रोज़ कतल, रोज़ जाती, रोज़ ज़ना, चोरी, ठगी, बेहयाई। मुसीबत इहा थी आहे जो सिंधी समाज खे सिंधी समाज ठाही विढ़ायो वियो आहे। हाणे ॾिसो केरु सिंधी कंहिंखे पिया मारनि, सिंधियुनि खे अवां किथे मारनि सिंधियुनि खे, जेकॾहिं सियासतदान ग़लति कमु पिया कनि त कंहिंसां पिया कनि, सिंधियुनि सां पिया कनि, उहे बि सिंधी ऐं सिंधियुनि सां पिया कनि। जेकॾहिं ब्यूरोक्रेसी आहे, पुलिस आहे, त उहा बि जाती सिंधी थी करे सिंधियुनि सां थी करे। अहिड़े नमूने फातिमा अॻियां केरु आहिनि, सैयद, ठीकु आहे, उहे पीर बि मीर जेके बि आहिनि उहे आहिनि, उहो केरु न्याणी केरु आहे, उहा सिंधी। त मां सम्झां थी भई ॿियो प्री प्लान सॼे सिंधी समाज खे डामाडोल करण जो हिकिड़ो प्लान ठाहियो वियो आहे त सिंधी समाज खे पखेड़े छॾिजे, मसइलनि में फासाए छॾिजे ऐं हू पियो हुन में लोड़े ऐं हिकिड़े मां सां निकिरो ई कोन था त ॿियो अजमल सावंत वारो सही पिया चओ, हिकिड़े सूर मां सिंध निकिरे ई कोन थी त ॿियो वाक़ियो असांजे मथां माना तयार आहे, हिकिड़ो बम मथां तयार आहे फाटण जे लाइ। थियो आहे असांजो काफ़ी जामन महल हुनखे कीअं हटायो वियो आहे, नाज़ुक जो थियो आहे। कराची में जेके सिंधी छोकिरा टावर थियो आहे इंजीनियर, उन्हनि सां छा कयो वियो, न्याणियुनि सां ज़ैनब आहे, खोड़ सारी न्याणियूं आहिनि, छा थो थिए पियो हिते असां वटि। हीउ जेको वाक़ियो थियो आहे ज़ैनब जो थियो, वरी हाणे हीउ फातिमा जो थियो आहे, इहो कोई नई ॻाल्हि न आहे। मसइलो इहो आहे त इहो वाक़िया हाणे मीडिया जे करे ज़ाहिर थियनि पिया। मीडिया असांजी टीवी, मीडिया असांजी सोशल मीडिया, फेसबुक आहे इहो, ऐं ॿियो सीसीटीवी कैमरा अची वियूं आहिनि त उनजे करे बि रिकॉर्डिंग थिए पई। त हिकिड़ी छोकिरी सां ज्यादती थिए पई त इन में ॾोहो पहिरियों ॾोहो जेको आहे पहिरियों उहो पीउ माउ जो आहे। पीउ माउ मैडम इन ॻाल्हि ते मूंखे थोरो एतिराज़ आहे, मैडम इन ॻाल्हि ते मूंखे थोरो एतिराज़ आहे। असां वटि ॾिसो, असां वटि हर शइ असांजे अखियुनि अॻियां मौजूदु आहे। हवेलियुनि जा राज़ अव्हां बि किताब पढ़ियो हूंदो। ॾिसो असांजे समाज में माण्हुनि खे मफ़लूज कयो वञे पियो, सालनि सदियुनि खां दिमाग़नि खे मफ़लूज रखियो वियो आहे त पोइ भला उहे माइट छा कनि जिते सालनि सदियुनि खां इहो ई रवाज हलंदो पियो अचे। ॾिसो तारा, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, तव्हांजी ॻाल्हि सफ़ा सही आहे, पर मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त कोई समाज सुधरंदो कीअं? सही, जेकॾहिं असां मोहन जे दड़े जी ॻाल्हि था कयूं त मोहन जो दड़ो सुधरियल हुयो। जेकॾहिं असां कोई मंसूरा खे खणूं था पिया, असां भंबोर खे खणूं था त असांखे पंहिंजो सिंधी समाज सुधरण मिले थो पियो। पीरनि फ़क़ीरनि ते सभु माण्हू न आहिनि, पीरनि फ़क़ीरनि ते उहे ई आहिनि जेके उन्हनि जा मुरीद आहिनि, तव्हां मां न आहियूं, या असां जहिड़ा ॿिया माण्हू उन्हनि जा न आहिनि। मसइलो इहो आहे त असांजा माण्हू उन शइ मां निकिरण नथा चाहिनि पिया। सही, एतिरे ताईं जो मिसाल वठो अगरि सैयद थो मिली वञे हुनखे को कुझु चवे त अड़े हिनखे नथो सैयद आहे, भले हू उघाड़ो हुजे, भले हू कूड़ो हुजे, भले हू ज़ालिम हुजे, हुनखे चवण लाइ क्या छो जो हू सैयद आहे, हू भले ज़िमेदार बि सैयद हुजे, कहिड़ो बि हुजे, पर ग़लति त ग़लति आहे न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां मथे हस्ती कान्हे का, उन हस्ती पाण उन्हनि शयुनि खे रोकियो आहे। उन इस्लाम में इहे सभु शयूं ॾिनियूं आहिनि। उन चयो आहे जेको ग़लति कंदो उहो ग़लति आहे, भले केरु बि हुजे। अलाह साईं पाण क़ुरान में चयो अजमी अरबी मूंखे फ़र्क़ु रखे थो, बराबरी जा हक़ ॾिना विया आहिनि। त पोइ जेकॾहिं असां वटि ग़रीब माण्हू हारी या नारी या पंहिंजी धीअ खे छॾे थो पियो त इहो बि तव्हांखे यादि रखणु खपे त असांजूं सिंधी छोकिरियूं वॾेरनि वटि साम थी रहियूं आहिनि। इहा सिंध जी हिस्ट्री आहे, इहा सिंध जी हिस्ट्री आहे त न्याणी सत क़ुरान आहे। मैडम अॼु त ॾाढो हर हंधि ॾाढो ज़ोर शोर सां इहो ज़िक्र हले पियो फातिमा जो। हर को इन्फ्लुएंसर, हर को सोशल मीडिया यूज़ कंदड़ पंहिंजा सोशल वर्कर्स आवाज़ उथारनि पिया, पर 2-4 ॾींहं उन खां पोइ वरी इहो आवाज़ दॿिजी वेंदो आहे। मां बिल्कुलु सही चयो त इहा का हिकिड़ी फातिमा कोन्हे, असां वटि अहिड़ा केतिरा ई केस थी चुका आहिनि, दफ़न थी चुका आहिनि। तव्हां छा था सम्झो हीउ केस वञी किथे दॻ रसंदो? केस वञी सघे थो, हिकिड़ी ग़लती जेका थी आहे माइटनि ग़लती कई आहे खौफ़ में डप में, छोकिरी खे बिना पोस्टमार्टम में दफ़नाए छॾियो। ॾाढो ज़ुल्म थियो आहे, बेहद ज़ुल्म आहे। इहो फ़ैसिलो ॾियनि त क़बर कुशाई कनि, क़बर कुशाई करे छोकिरी जो
पोस्टमार्टम कराइनि। सही। हिकु मज़बूत जेको असां वटि केस ठही ईंदो त छोकिरी सां ज्यादती कीअं थी आहे। ॿी ॻाल्हि जेका CCTV कैमरा मां वीडियो आई आहे, वीडियो बि इन पीर मीर जे घरां आई आहे, पोइ असांजे घरां कोन आई आहे, कंहिं साहस ई कोन ठाही आहे या ॿिए कंहिं माण्हू कोन ठाही आहे। ॿियो वीडियो मूं पंहिंजे ॾिठियूं निकिरी जेका छोकिरी तड़पे थी पई ऐं कंहिंजी जेको ॿ मायूं वेठी मौजूदु आहिनि अचनि थियूं ॾिसनि थी पयूं, त ज़ाहिर आहे इन खां अॻु में बि CCTV कैमरा में ई सभु थियो हूंदो, उहो बि रिकॉर्डिंग ॻोल्ही वञे ऐं छोकिरी हेतिरनि सालनि खां वटि रहे पई त उहो सभु CCTV कैमरा मां जेको जेको मवाद मिली सघे थो हुनखे खणिजे ऐं पूरो प्रेशर विझिजे। हिननि खे ईअं छॾिणो न आहे। जेके बि समाजी तंज़ीमूं आहिनि, जेके बि इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं आहिनि या जेके वकील बिरादरी आहे, महिरबानी करे मां सभिनी खे गुज़ारिश थी कयां इन केस खे हाईलाइट थी वियो आहे, इन केस खे अंजाम ताईं पहुचाइनि। पुलिस पाण कुझु कोन थी करे, पुलिस बि असांजी विकाऊ आहे, सुठो वञे त केस नज़र अचनि किथे कुझु थी करे जाम महर लाइ पुलिस कुझु कोन कयो, हीअ मासूम नियाणी छा कयो आहे। त हिन महिल ताईं असां सिर्फ़ु इंक्वायरी कमेटी ठहंदियूं आहिनि ऐं ठहण खां पोइ कमेटी जेको फ़ैसिलो ॾे, कमेटी पुलिस वारी असांखे खपे ई कान थी। उन में असांजा सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, उन में सहाफ़ी बि हुजनि, उन में वकील बि हुजनि, उन में समाजी अॻवान बि हुजनि, त हिकिड़ी पूरी कमेटी ठाही वञे, उहा कमेटी फ़ैसिलो ॾे। असां वटि फारम शर जहिड़ा बची था वञनि, ज़ुल्म त इहो आहे, जज फ़ैसिलो ॾे थी पई त वही बेगुनाह आहे, त असां वटि जो सॼो सिस्टम तबाह आहे। त इहो डपु पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे जेको तव्हां सवाल कयो था पिया त 2 ॾींहं खां पोइ 3 ॾींहं खां पोइ क़िसो ख़तमु थी वेंदो, इहो बि डपु मौजूदु आहे। पर मां चाहियां थी या असांजी सोसाइटी हिन महिल चाहे थी या सिंध जी हिन महिल ज़रूरत आहे इन केस खे हाईलाइट करे अंजाम ताईं पहुचायो वञे। जेकॾहिं असद शाह ऐं असद शाह जी ज़ाल आहिनि जेके इन्वॉल्व थिया आहिनि ऐं हिन जो साली जो फोटो ॾिनो वियो जेल में मौजूदु आहे ऐं सुबुह ताईं जेके ख़बरूं मूं पाण ॿुधियूं आहिनि त हू जेल में कोन्हे को। मैडम मूंखे त ॾाढो अजीब लॻो राति जॾहिं मां वीडियो ॾिसां पई, जेल में आहे त पुलिस जे करे ऐं जेल में न आहे त पुलिस जे करे। त पुलिस खे स्टैंड वठिणो पवंदो ऐं माण्हुनि खे स्टैंड वठिणो पवंदो त पुलिस सां इहो कमु कराइनि। उन में DC बि इन्वॉल्व थिए, ज़ाहिर आहे हू डिस्ट्रिक्ट जो चङो मुड़िस आहे त उहो बि इन्वॉल्व थिए, मां माइट बि थियनि ऐं माइटनि खे बि सपोर्ट ॾिनी वञे। हू जपनि हूंदा असांजी ॿियूं नियाणियूं आहिनि त नियाणियुनि खे बचाइणो आहे। किथे छोकिरनि सां ज्यादती आहे त किथे छोकिरनि सां ज्यादती आहे, पर ज्यादती आहे, ज़ुल्म आहे। ईअं असां जे शरीर में ईंदासीं त मां सम्झां थी पई त पोइ त बसि पनो बंदि थींदो, अख़बार बंदि थींदी, जीअं अख़बार पुराणी थी वेंदी आहे हिकिड़े ॾींहं में, ईअं पोइ फातिमा जो केस पुराणो थी वेंदो, सुभाणे वरी ॿी का छोकिरी। त इन लाइ हीउ जेको केस आहे ॾाढो हा मैडम सही पिया चओ, असांखे ब्रेक जी तरफ़ वधणो आहे। तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियो, तव्हां टाइम ॾिनो। मैडम हुमेरा साहिबा पेश कयो वञे ऐं उनखे अंजाम ताईं पहुचायो वञे। जी बिल्कुलु, ज़ालिम खे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे। वधीक असां इन ते ज़रूरु प्रोग्राम में आऊं चाहींदसि पंहिंजी तरफ़ खां बि कुझु पॉइंट्स इंक्लूड कयां। तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। अहिड़ो ब्रेक आहे व्यूअर्स, असां ब्रेक जी तरफ़ वधंदासीं। स्टे ट्यून्ड, वी आर जस्ट कमिंग बैक। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में जीअं प्रोग्राम स्टार्ट कयो थी, हूअं त कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम ॾाढो लाइटली स्टार्ट करियां, पॉज़िटिव वाइब्स हुजनि, का ठीकु आहे ख़ूबसूरत ॻाल्हि अव्हां सां शेयर करे सघां। पर मूं जीअं त स्टार्टिंग में चयो त कॾहिं कॾहिं एॾी त दिलि भारी हूंदी आहे, लफ़्ज़ साथ कोन ॾींदा आहिनि, ज़ुबान साथ कोन ॾींदी आहे, सम्झ में कोन ईंदो आहे त असांजे समाज में जेको कुझु थिए पियो उनखे हिन प्लेटफॉर्म तां अव्हां ताईं कीअं पहुचायूं। पंहिंजा कुझु पंहिंजूं पॉइंट्स हूंदियूं आहिनि, कुझु पंहिंजा रिव्यूज़ हूंदा आहिनि, कीअं ॾियूं मूंखे सम्झ में नथो अचे। कल्ह ठीकु आहे हिकिड़ो ज़ालिम माण्हू आहे, तव्हां उन वटां ई वीडियो आई आहे, कंहिं आम माण्हू वटां कोन आई आहे, उनजे घरां आई आहे, उनजे हवेली मां आई आहे, उनजे कमरे मां आई आहे। घणा सारा सवाल पैदा थियनि था त उहो मासूम नंढड़ी उन कमरे में छो मौजूदु हुई, खोड़ सारा सवाल पैदा थियनि था त उन नंढड़ी जिस्म ते तशद्दुद जा निशान हुया। उन खां पोइ पोस्टमार्टम न करायो वियो आहे, हीअं दफ़न कयो वियो आहे, उन खां पोइ उनजी अमड़ जूं दाहूं, उन घर में छा क़यामत हूंदी ऐं पोइ छा इन केस खे रंग ॾिनो वञे पियो। ख़ैर वॾा सवाल आहिनि, वॾो केस आहे। अलाह तबारक व तआला खां खोड़ सारी दुआऊं कयूं था रब पाक संदन अमड़ खे रब पाक उहो दिलि में सब्र ॾिए, छाकाणि त हिकिड़ी माउ जो दर्द मां सम्झां थी जेके बमड़ूं ॿुधंदियूं हूंदियूं उहे यकीनन महसूसु कंदियूं हूंदियूं। व्यूअर्स प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं ऐं प्रोग्राम अॼु जहिड़े तरह जो आहे कोशिशि कंदसि त प्रोग्राम खे ख़ूबसूरत करे अव्हां ताईं आऊं पहुचाए सघां। प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते नंबर बि हली रहियो हूंदो एज़ यूजुअली, या नाउ सां कंदसि 02221022855 डायल कजो, प्रोग्राम में शामिल थिजो। ऐं जेके भेनरूं हिन वक़्तु ॾिसी रहियूं आहिनि, असांखे ॿार स्कूल वञी चुका हूंदा,
पंहिंजे कम में रिधल हूंदव या हिन वक़्तु तव्हां उथिया हूंदव, जेकर ॿुधो पिया हिन वक़्तु ॾिसो पिया त प्रोग्राम लाइव हले पियो ऐं ॾाढो इंट्रस्टिंग आहे प्रोग्राम, अव्हां जे लाइ आहे प्रोग्राम। ॿुधाईंदी हलां त असां वटि जेके गेस्ट आहिनि ॾाढी बहितरीनु ब्यूटिशियन आहिनि, तमामु सुठो संदन सैलून आहे ऐं संदन बुटीक आहे, तमामु एक्सपर्ट आहिनि संदन फील्ड में। ॿुधाईंदी हलां त नालो आहे ज़ारा शेख। ज़ारा शेख साहिबा खे असां भली कार चऊं था। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? गुड मॉर्निंग यू टू। थैंक यू। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ज़बरदस्त। अच्छा ॿुधायो ज़ारा, तव्हांजी मॉर्निंग कीअं हूंदी आहे, सुबुह जो स्टार्ट कीअं हूंदो आहे ज़ारा शेख जो? स्टार्ट हुई ॿारड़ा जेके स्कूल मोकिलणा हूंदा आहिनि ऐं उन खां पोइ वरी थोरो आराम कंदा आहियूं एंड देन पोइ तयारी कंदा आहियूं सलोन वञण जे लाइ। सही। मुंहिंजो 2 ब्रांचेस आहिनि हैदराबाद में, ज़राज़ जे नाले सां, त पोइ बसि उन में ई माण्हू नियर अबाउट असांजो सॼो ॾींहुं पंहिंजो सलोन ते ई लॻी वेंदो आहे। 2 ब्रांचेस किथे किथे आहिनि तव्हां थोरो ॿुधाईंदा? ही कासमाबाद में आहिनि, टेक्निकल कॉलेज। सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाअल्लाह। अच्छा मॉर्निंग ॾाढी ख़ूबसूरत स्टार्ट थी अचे ॿारनि खे। असल में ख़ूबसूरत मॉर्निंग थियण त तमामु सुठी शइ आहे, पर जीअं बिफोर तव्हांजो नंढड़ी फातिमा जे बारे में ॿुधो त ऑफकोर्स सोशल मीडिया एतिरी फास्ट आहे जो हर शइ हर माण्हू ताईं आराम सां पहुची थी वञे। बिल्कुलु बिल्कुलु। इंटीरियर जी जेका ॻाल्हि आहे उहा दुनिया जे कुंड कुर्च ताईं पहुचे थी ऐं हीअ सभु वाक़िया जेके असांजा आहिनि उन्हनि में असांजूं बि लैकिंग्स आहिनि। हर माण्हू इन्वॉल्व आहे हिन शइ में, छो जो असांजो सिर्फ़ु नंढड़ी बेबियूं न, नंढड़ो छोकिरियूं न, बल्कि नंढड़ा छोकिरा बि सेफ न आहिनि असांजे अॼुकल्ह जे माहौल में न। जी बिल्कुलु बिल्कुलु। सो असां कोशिशि कयूं त इन शइ खां काफ़ी परे रही सघूं था, पर असांजे लाइ इहो ॾाढो मुश्किल हूंदो आहे, छो जो असांजे मथां जेके हथ आहिनि न उहे ॾाढा मज़बूत आहिनि। सही। सो उन्हनि मज़बूत हथनि मां पंहिंजो पाण खे छॾाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ॾाढो ॾुखियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, तमामु घणो ॾुखियो आहे। मूंखे पाण ॾाढो अफ़सोस थियो इहे शइ ॿुधी, ऐं छो जो सुबुह साण माण्हू तव्हां वारी ॻाल्हि हिकिड़ो ख़ूबसूरत माहौल, पखियुनि जी चहचहाट, गुलनि जी ख़ुशबू इहा ज़्यादा ॿुधणु पसंदि कंदो आहे। सही। पर हीअ शयूं ॿुधंदा आहियूं त इलाही अफ़सोस थींदो आहे, छो जो असांजा पंहिंजा नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे स्कूल वञनि था, ॿाहिरि निकिरनि था, त इहो ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। ऐं वाक़ई एज़ ए मदर मोस्टली इहो डपु हूंदो आहे त ॿार स्कूल विया छा थींदो छा न थींदो, त मां सां गॾु त इहे शयूं सभु कनेक्टेड आहिनि। सही पिया चओ, बिल्कुलु सही पिया चओ। हर अख अश्क बार आहे, हर दिल बुखारी आहे। सुबुह सुबुह जो छा कयूं, प्रोग्राम खे कोशिशि हमेशह हूंदी आहे, मूं जीअं त पहिरीं बि चयो त थोरो लाइटली स्टार्ट कयूं, पर करंट जेके सिचुएशन्स हूंदियूं आहिनि उहे बिल्कुलु बिल्कुलु असांखे मायूस करे छॾींदियूं आहिनि। पर ख़ैर दुआ कयूं था त जेके ज़ालिम आहिनि उहे कैफ़रे किरदार ताईं पहुचनि। अच्छा अव्हांजी फील्ड जे हवाले सां थोरो ॻाल्हाईंदासीं। जी, अव्हां छा कीअं असांखे ॿुधाईंदव, कीअं सजेस्ट कंदव त सुठी डाइट केतिरी ज़रूरी आहे, स्किन ते उनजो इम्पैक्ट केतिरो ज़रूरी? लाइक मां हिकिड़ी डॉक्टर जो इंटरव्यू ॿुधां पई त हू चए पई त न मां तव्हांजो कलर कीअं फेयर करे सघां थी जॾहिं तव्हां डाइट सुठी नथा वठो, तव्हांजी स्किन कीअं सुठी थी सघे थी? छो जो तव्हांजी सभु शइ तव्हांजे पेट खां शुरू थिए थी न, तव्हांजी डाइट प्रॉपर हूंदी, पाणी जो इंटेक सुठो हूंदो त तव्हांजी स्किन बि ग्लो कंदी ऐं तव्हांजी स्किन बि ब्राइट रहंदी। बट इहो आहे असां वटि मोस्टली लेडीज़ जेके ईंदियूं आहिनि उन्हनि जो इहो ई फर्स्ट क्वेश्चन हूंदो आहे त छा पहिरें फेशियल सां ऐं फेयर थी वेंदसि? त ऐं सभिनि पंहिंजे नदनि खे इहो बि ॿुधाइणु चाहींदसि त सिर्फ़ु फेयर थियणु, साफ़ थियणु, फेशियल कराइण जो मक़सदु न हूंदो आहे। जेको फेशियल या असां पंहिंजो ट्रीटमेंट्स वठणु वञूं था सलोन्स तां, उन में असां मोस्टली त पंहिंजो पूरे बॉडी खे असां रिलैक्स करणु वञूं था, छो जो काफ़ी लेडीज़ जेके घरनि में कमु कनि पियूं, वर्किंग लेडीज़ आहिनि, त उन्हनि खे रिलैक्सेशन खपंदी आहे ऐं सैलून हिकिड़ो अहिड़ो प्लेस आहे जेको उन्हनि खे रिलैक्सेशन प्रोवाइड कंदो आहे। सो मुंहिंजे ख़्याल में त ज़्यादातर लेडीज़ जेके घरनि में कमु कनि थियूं या ॿारनि जी घणी वीचारियूं कुकिंग कनि पियूं या घर जो कमकार कनि पियूं, त उहे असां वटि मंथली ज़रूरी ईंदियूं आहिनि ट्रीटमेंट्स कराइणु, ऐं सुठी बि शइ आहे। ऐं ग्रूमिंग जेका आहे उहा बेस्ट आहे। असां अगरि ग्रूम न हूंदासीं, पंहिंजी स्किन केयर न कंदासीं, असां सुठो वियरिंग न कंदासीं, असांजा वार सही न हूंदा त पोइ असां एज़ ए लेडी या एज़ ए हिकिड़ी औरत ते त पोइ कंहिंखे वणंदासीं कोन, इवन असांजा ॿार बि असांखे पसंदि न कंदा। त मुंहिंजे ख़्याल में असांजो जेको प्लेस आहे, ब्यूटिशियन जो प्लेस आहे या असांजो सैलून जेको आहे,
वो बेस्ट प्लेस आहे माण्हुनि खे हिकिड़ो ग्रूम करण जो। हा हा, अच्छा, माण्हुनि जो वर्किंग लेडीज़ जेके आहिनि उन्हनि जे लाइ तमामु बहितर आहे। मंथली हिकिड़ो जेको आहे सो ट्रीटमेंट हुअणु उन्हनि जो, हिकिड़ी डेट तव्हां खां ऑब्वियसली तव्हां खां जेको आहे सो अपॉइंटमेंट वठंदियूं आहिनि, बिल्कुलु पोइ ईंदियूं हूंदियूं। जी जी। अच्छा, स्किन ते केतिरो सुठो इम्पैक्ट पवे थो फेशियल्स जो, केतिरो ज़रूरी आहे? ॾिसो, पहिरीं शइ असांजी जेका स्किन आहे उन खे उहा ई सेम शइ आहे त असां जेसि ताईं असांजा प्रोटीन्स सुठा न वठंदासीं तेसि ताईं फेशियल्स कुझु कोन था करे सघनि। हा, इहो आहे ब्रांडेड जेके फेशियल्स आहिनि या ब्रांडेड जेके बि असांजा सीरम्स आहिनि, असांजूं क्रीम्स आहिनि, उहे बिल्कुलु तव्हांजी स्किन खे इनहेंस कनि थियूं, ब्राइटर ॾांहुं आणनि थियूं या ग्लो कनि थियूं, बट टेम्पररी। सो तव्हांजो खाइण पीअण तमामु सुठो हुजणु घुरिजे, फ्रूट्स वठणु घुरिजनि, पाणी जो इंटेक तमामु सुठो हुजे, उनखां सवाइ हेल्दी फूड्स जेके असां वठूं कोन था। ऐं ज़्यादातर जेके लेडीज़ आहिनि उहे जेके मल्टीविटामिन्स वग़ैरह आहिनि उहे नथियूं वठनि, त आउं उन्हनि खे रिकमेंड कंदसि त मल्टीविटामिन्स ज़रूरु वठणु घुरिजनि। छो जो जॾहिं जॾहिं हिकिड़ी लेडी आहे या हिकिड़ी माउ आहे, औरत जॾहिं बि वॾी थोरो हुनजी एज ग्रो करणु शुरू करे थी या कम जो बर्डन वधी वञे थो त असांजी स्किन या असांजा हेयर या असांजी बॉडी वीक खां वीकर थींदी थी वञे, त असांखे इहे शयूं ज़रूरु वठणु घुरिजनि जिन सां असां जी बॉडी जेका आहे उहा प्रिपेयर हूंदी त असांजी स्किन बि सुठी रहंदी। बट फेशियल्स तव्हां करायो था, वरी आफ्टर 15 मिनट्स या आफ्टर 1 आवर तव्हां वञी किचन में बिहो था, वरी कुकिंग कयो था, सो उनजो को बि असर कोन थो पवे। सो एटलीस्ट असांखे इहो बि सोचणु घुरिजे त असांखे स्किन केयर सां गॾु असांखे सुठी डाइट बि रखणु घुरिजे। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त, बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। लाइक तव्हां मथां मथां खां पंहिंजे फेस खे जेको चमकाइण जी कोशिशि कयो ऐं तव्हांजो पाणी जो इंटेक बि सही न हुजे, मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी बॉटल पाणी जी हुअणु तमामु ज़रूरी हूंदी आहे, तव्हांखे आदत हुअणु खपे। एक्चुअली जॾहिं आउं मेकअप रूम में बीहंदी आहियां त मुंहिंजी पाणी जी बॉटल मुंहिंजे साम्हूं रखियल हूंदी आहे, त मोस्टली जेके लेडीज़ मेकअप रूम में मूंसां गॾु मौजूदु हूंदियूं आहिनि त हुननि खे आउं इहो बि चवंदी रहंदी आहियां, यार तव्हांजी स्किन जेका ही डल थी वई आहे न, या तव्हांजा पोर्स ओपन आहिनि न, तव्हांखे पाणी ज़रूरु पीअणु घुरिजे। केतिरा ग्लास पीअंदा आहियो? ऐं ज़रूरु क्वेश्चनिंग कंदी आहियां हुन खां, ऐं हू बि मूंखे नोट कंदियूं आहिनि तव्हां पाणी हर थोड़ी देर में ज़रूरु पीअंदी आहियां। ऑफकोर्स असां कमु कयूं था त असांखे इन शइ जी नीड हूंदी आहे। सो 8 to 12 जेके असांखे ग्लासेस डेली ज़रूरु वठणु घुरिजनि, जेको मोस्टली लेडीज़ विसरी वेंदियूं आहिनि। ऐं मोस्टली अगरि असां वटि लेडीज़ जेके अचनि थियूं उन्हनि खां इहो बि क्वेश्चन कंदा आहियूं त यार मूंखे आउं फेशियल करायां पई, 2 ॾींहं थिया आहिनि, 5 ॾींहं थिया आहिनि, त मूंखे जेको आहे 2-3 महीना थिया आहिनि, असरु कोन थियो, हीअं कोन थियो, हीअं कोन थियो। मक़सदु चवण जो इहो आहे त असां उनखे कंटिन्यू करण जे लाइ जस्ट फेशियल कराए वञूं था, सम्झूं था असां 1 मंथ असां छॾे ॾिनो ऐं असां उहो ई मिटी में ॿाहिरि ऑफिसिस में या यूनिवर्सिटीज़ में असां वियासीं, अलाए असां पंहिंजो कमु करे छॾियो, देन असांजो फेशियल जेको असांखे प्रोटेक्ट करे थो। सो इट्स रॉन्ग। तव्हांजी थिंकिंग रॉन्ग आहे। उनखां अलावा केयर केतिरी ज़रूरी आहे? लाइक तव्हां चओ ऑब्वियसली जॾहिं फेशियल थिए थो त अप्लाई थिए थी ब्लीच, ऐं उनखां पोइ किचन में वञणु उनजो बि त इम्पैक्ट पवे थो स्किन ते, त पोइ केयर कीअं करणु खपे? एंड सन ब्लॉक केतिरो ज़रूरी आहे? सन ब्लॉक बिल्कुलु ज़रूरी आहे। तव्हां अगरि वञो पिया सन साइड वञो था त तव्हांखे सन ब्लॉक ऑफकोर्स अप्लाई करणु घुरिजे। छो त असां वटि मौसम जी त अहिड़ी शिदत हूंदी आहे न, ॿाहिरि वञण तमामु घणी गर्मी हूंदी आहे, ऐं ज़्यादातर असां वटि पाकिस्तान में त गर्मी तमामु घणी हूंदी आहे, ऐं गरम इलाइक़ा आहिनि त ऑफकोर्स असां वटि गर्मी थिए थी। सो उन जे लाइ इहो ई मूं बार बार आउं चवां पई त पाणी ज़रूरु असांखे पीअणु घुरिजे। ॿी शइ त केयर कीअं करणु घुरिजे? केयर करण जे लाइ असांखे रूटीन ठाहिणी पवंदी आहे, डेली जी, वीकली, देन फोर्टनाइट, देन मंथली एंड ईयरली। असांखे पंहिंजा शेड्यूल्स ठाहिणु घुरिजनि त यार राति जो अगरि आउं को मॉइस्चराइज़र या नाइट क्रीम यूज़ करियां पई त मॉर्निंग में मूंखे छा करिणो आहे। हिकिड़ो त असांखे लैक ऑफ नॉलेज इहा बि आहे त असांखे जेको का क्रीम ॿुधाए थो, जेका शइ ॿुधाए थो फ़ाइदा क्रीम सुठी आहे, ही क्रीम सुठी आहे, त तव्हां जल्दी खां बाय कयो था एंड देन अप्लाई करे छॾियो था उहा फेस ते। या हेयर जे बारे में तव्हांखे अगरि को बि ऑयल ॿुधाए वञे थो, शैम्पू ॿुधाए छॾियो थो, त तव्हां उन ई टाइम ते उहो परचेस करणु निकिरी था हलिया वञो। सही पिया चओ जी। तव्हां उन जा इंग्रीडियंट्स नथा पढ़ो।
ॾिसो असां हींअर अल्हम्दुलिल्लाह असां वटि तमामु घणी नॉलेज आहे बट असां उनखे यूज़ नथा कयूं। असां वटि फ़ोन आहिनि त असां उन्हनि जो मिसयूज़ कयूं पिया। अगरि का ब्यूटिशियन बि आहे त मुंहिंजे ख़्याल में असां वटि तमामु घटि नॉलेज आहे असांजी ब्यूटिशियन्स खे बि। हू बसि जीअं असां वटि कोर्सिस करणु छोकिरियूं ईंदियूं आहिनि, हुननि खे जल्दी ब्यूटिशियन थियणो हूंदो आहे ऐं जल्दी पंहिंजा सलोन्स खोलणो हूंदो आहे। ॾिसो हीअ फील्ड जेतिरी तव्हांखे इलाही ख़ूबसूरत लॻे थी, जेतिरी सुठी लॻे थी, त अर्निंग जे लिहाज़ खां असां तमामु सुठो हिन मां अर्न करे सघूं था। यू हैव टू गेट नॉलेज ऑफ दिस थिंग फर्स्ट। नॉलेज न आहे, तव्हां 2 महीननि में हिकिड़ा ब्यूटिशियन थियणु चाहियो त इट्स इम्पॉसिबल। तव्हां हिन फील्ड खे पढ़ो, हिन जी नॉलेज वठो एंड देन हिन फील्ड में कदम रखो त तव्हांजे लाइ इलाही बेटर आहे। बट असां वटि अनफॉर्चुनेटली असां वटि जेके लेडीज़ आहिनि उहे एतिरो हाईली एजुकेटेड न आहिनि जिन खे इन शइ जी एतिरी नॉलेज हुजे। हू माण्हुनि जी स्किन्स हेयर मतिलबु असांजी फील्ड में त स्किन हेयर अचे थो न, त इन सां सम्झो त खेॾनि पिया। तव्हांखे इहा ख़बर कोन्हे तव्हां कहिड़ो केमिकल वारनि खे हणो पिया ऐं उनजो प्रोटेक्शन्स छा आहिनि। असांजो जेके ब्यूटिशियन्स आहिनि फॉर एग्ज़ाम्पल तव्हां सलोन्स ते वञो था, हू तव्हांखे सिर्फ़ु सर्विसिस प्रोवाइड कनि था। सही। उन खां पोइ तव्हांजो कमु आहे हाणे वञी जेको तव्हांजे मथे में लॻो आहे उहो तव्हां कयो, बट यू हैव टू टेक अ प्रोटेक्शन ऑफ इट। ऐं अगरि तव्हां प्रोटेक्शन नथा वठो त ऑफकोर्स उहा शइ रफ खां रफ, ख़राब खां ख़राब थींदी वेंदी आहे। इट मीन्स असांजो हिन फील्ड में एजुकेट हुजणु ज़रूरी आहे। डेफिनेटली हिकु ब्यूटिशियन जे लाइ आउं ख़ुदि सम्झां थी त एजुकेशन हुनजी प्रियोरिटी हुअणु खपे। ऐं साइड बिज़नेस तव्हांजो ठीकु आहे बट यस हर फील्ड में लाइक असां वटि जेकर एक्ट्रेसिस आहिनि त उन्हनि जो बि मां सम्झां थी एजुकेट हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं कंहिं बि फील्ड में कमु कयो पिया, तव्हां बिज़नेस जी तरफ़ वधो पिया, जेकर तव्हां एजुकेटेड न हूंदा त तव्हां उहा डीलिंग न करे सघंदा ऐं तव्हां उहो ठीकु आहे फॉर द शॉर्ट टाइम तव्हां नाणो कमाए सघो था बट फॉर लॉन्ग टाइम तव्हां उन तरीक़े सां रन नथा करे सघो। त हा एजुकेशन खे प्रायोरिटी ॾियणु खपे। हमेशह हर प्रोग्राम में ॻाल्हि कंदी आहियां, मेहरान टीवी जी इहा ई त हुन प्रोग्राम जी ख़ासियत आहे त असां एजुकेशन खे ऑन द प्रायोरिटी रखियो आहे ऐं असां हमेशह चाहींदा आहियूं त जीअं असां वटि स्लोगन्स हलंदा आहिनि, कल्ह बि ॻाल्हि थी प्रोग्राम में त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, त पोइ हुनजे लाइ उहे इक़दामात बि हुअणु खपनि। तव्हांखे उन विज़न ते बि हलणो आहे फॉर द शॉर्ट टाइम। 5 साल आहिनि, ठीकु आहे, उन टाइम में तव्हांखे उन गोल ताईं बि पहुचणो आहे। सो वेल मॉर्निंग टाइम में तव्हांजी स्किन केयर कीअं हूंदी आहे ऐं तव्हां कीअं सजेस्ट कंदा आहियो स्पेशली यंग गर्ल्स खे या वॉट एवर जेके बि तव्हां वटि वॉकिंग लेडीज़ अचनि थियूं रेगुलरली, त तव्हांखे स्किन केयर कीअं करणी आहे ऐं टिल टू नाइट राति जे वक़्त में जॾहिं तव्हां सुम्हो था त मेकअप खे रिमूव करिणो आहे ऐं स्किन खे जेको आहे सो कीअं तव्हां पंहिंजी स्किन खे पंहिंजो सम्झी, चहिरो तव्हांजो पंहिंजो ई आहे, हुनखे अहिड़े तरीक़े सां रब बि न कयो। जी 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 एक्चुअली ॾिसो असांजी स्किन जेका आहे उहा नंढनि नंढनि पोर्स से ठहियल हूंदी आहे, राइट। उनखे रब करणु त मुंहिंजे ख़्याल में तमामु ग़लति आहे। ॿी इहा शइ स्किन केयर जी अगरि तव्हां ॻाल्हि कयो पिया, अच्छा फर्स्ट आउं तव्हांजो हुन टॉपिक खे खणंदसि जेको तव्हां एज़ ए बिज़नेस, त काफ़ी लेडीज़ जो इहा थिंकिंग हूंदी आहे त ही बिज़नेस जेको आहे तमामु सुठो आहे ऐं अगरि 10 आईब्रोज़ बि घर में वेही ठाहियां थी या 5 फेशियल कयां थी त तमामु सुठो अर्न कयां थी। त मुंहिंजे ख़्याल में पहिरीं जॾहिं उनखे उन शइ जी नॉलेज हूंदी देन ई उहो कमु करे सघंदी। सो बिज़नेस तमामु सुठो आहे इहो, बट एज़ ए बिज़नेस न एज़ ए मतिलबु केयर हिनखे माण्हुनि ताईं अगरि ॿिन्ही शयुनि खे तव्हांखे गॾु खणी हलणो आहे न। तव्हांजो पैशन बि ज़रूरी आहे, तव्हांजो बिज़नेस बि ज़रूरी आहे, बट ही अगरि तव्हां एज़ ए बिज़नेस खणो था त मुंहिंजे ख़्याल में तव्हां सिर्फ़ु अर्निंग ॾेई वेंदा, तव्हां माण्हुनि खे को बि हिन जो बेनिफिट न ॾेई सघंदा। सही सही ठीकु। ऐं ॿी शइ त अगरि तव्हां मूंखां पुछो त गर्ल्स खे या लेडीज़ खे जेके आहिनि उन्हनि खे तव्हां स्किन केयर कीअं ॿुधाईंदा, त स्किन केयर जे लाइ उन्हनि खे ऑफकोर्स सुठा सा प्रोडक्ट पाण वटि मौजूदु रखणु घुरिजनि। ऐं हींअर तमामु ज़बरदस्त सीरम्स आया आहिनि या काफ़ी वक़्तु खां अचनि पिया, पर असां वटि पाकिस्तान में खणी चओ त इलाही लेट उहे शयूं इंट्रोड्यूस थींदियूं आहिनि। सो सीरम्स जो घणो हींअर सिस्टम हले पियो,
त सीरम्स तव्हांजी स्किन खे इलाही सुठो यू कैन से रखनि थियूं। त सीरम्स यूज़ कंदा कयो, क्लेंजिंग डेली रखो एट नाइट, ॾींहं में त न, ऐं मॉर्निंग में इहो ई आहे त ॾींहं में 5-6 भेरा तव्हांजो फेस वॉश थियणु घुरिजे। मेकअप जी जिते ॻाल्हि अची वई त तव्हां अगरि माण्हू इहे सम्झनि था त घणो मेकअप करण ई हिकिड़ो इट्स अ साइन ऑफ ब्यूटी, या ब्यूटी, सो आई डोंट थिंक सो कि तव्हांजो घणो मेकअप जेको आहे या तव्हांजा हैवी कपिड़ा तव्हांखे ख़ूबसूरत ठाहींदा। जीअं असां वटि इंटीरियर मां लेडीज़ ईंदियूं आहिनि त अदी मूंखे मेकअप इलाही कजां, त इलाही करण मेकअप ख़ूबसूरती न आहे। जॾहिं तव्हांजो सेटल्ड ख़ूबसूरत लाइट सो मेकअप जॾहिं तव्हांजी ब्यूटी खे इनहेंस करे सघे थो, डिसेंट लुक तव्हां या असां एक्चुअली असां जेके शहर जा माण्हू आहियूं उहे इहो ई सम्झंदा आहियूं त भई असां जेतिरो लाइट मेकअप में हूंदासीं ओतिरा ख़ूबसूरत लॻंदासीं, बट असां वटि इंटीरियर्स खां जेके लेडीज़ ईंदियूं आहिनि त उन्हनि जे लाइ बि इहो ई आउं ज़रूरु चवंदसि त तव्हां जेतिरो लाइट मेकअप कराईंदा तमामु सुहिणा लॻंदा, ख़ूबसूरत लॻंदा, छो जो असांजी इनर ब्यूटी जेका आहे उहा ॿाहिरि निकिरंदी आहे। ऐं ॿी शइ त असांजी स्किन जेके ख़राबु थिए थी उहो ज़्यादा केमिकल पीलर्स, केमिकल पीलिंग्स वग़ैरह अॼुकल्ह इलाही इंक्लूडेड थी वियूं आहिनि। असां डॉक्टर्स जे पोयां घणो वञूं पिया त स्किन असांजी ख़राबु थी वई आहे, हाणे हिनखे रिकवर कयो। त ॾिसो, स्किन केयर जे लाइ तव्हांजे हथनि में बि शयूं आहिनि। मूं वटि 2 ॾींहं पहिरीं हिकिड़ी छोकिरी आई जंहिंजी आफ्टर 1 मंथ जेका शादी आहे, त तव्हां यकीन कंदा हुनजी स्किन एतिरी ख़राबु थियल हुई, तव्हांजी सोच आहे। मूं हुनखां क्वेश्चनिंग कई त बाबा ही तव्हां स्किन सां छा करे आया आहियो? इवन हिन शहर जी छोकिरी हुई, त हुन मूंखे चयाऊं डॉक्टर खां प्रिस्क्रिप्शन्स वरितियूं आहिनि, हुन मूंखे तमामु घणियूं दवाऊं। अच्छा, हुन मूंखे जॾहिं मुंहिंजे स्टेटस ते सॉरी मुंहिंजे व्हाट्सअप ते हुन मूंखे दवाउनि जो जॾहिं एतिरो सारो शयूं मोकिलियूं त मूं चयो बाबा ही त तव्हां छा पिया कयो? तव्हांखे फेस वॉशिस ॾिना विया आहिनि, सीरम ॾिना विया आहिनि, डेली वॉशिस ॾिना विया आहिनि, उन खां अलावा डिफरेंट टाइप ऑफ क्रीम्स ॾिनी वियूं आहिनि, टैबलेट्स ॾिनी वियूं आहिनि एंड लॉट ऑफ थिंग्स। मूं हुनखे चयो बाबा पहिरीं त हिन शइ खे स्टॉप कर, ख़ुदारा तुंहिंजी स्किन ॾाढी ख़राबु थी वई आहे ऐं महिरबानी करियो इनखे लाइटली खणी अचो। त हू मूंखां 2 सिटिंग्स असांखां वठी वियूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हुनजी स्किन हाणे तमामु सुठी रिकवर करे पई। त मक़सदु चवण जो इहो त तव्हां वटि को बि माण्हू अचे थो, पहिरीं त हुन सां विहो, डिस्कस कयो, हुनजी स्किन ॾिसो, हुनजा हेयर ॾिसो, देन हुनखे सजेस्ट कयो। बाक़ी ईअं ई आउं चवां त भई हुनजी स्किन खे जेको आउं रिकमेंड कयां पई उहो आउं तव्हांखे बि सेम करे छॾियां या तव्हां उहो ई साबुणी चई वठो, इट्स इम्पॉसिबल, छो जो तव्हांजी स्किन में ॿिए जी स्किन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। जीअं मां जा 5 ॿार आहिनि त 5 ई ॿारनि जो डिफरेंट बिहेव हूंदो आहे, उनजो पंहिंजो एटीट्यूड हूंदो आहे, वे ऑफ टॉकिंग। असांजो वे ऑफ टॉकिंग बि असांजी ग्रूमिंग में अचे थो, असांजो विहण जो अंदाज़ बि असांजी ग्रूमिंग में अचे थो। सो वी हैव टू ग्रूम अवर सेल्फ। ज़्यादातर लेडीज़ खे चवां थी, छो जो उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे। सही बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। पाण कंटिन्यू कयूं था, वक़्तु नड़ी साही जो थी वियो आहे। व्यूअर्स, नंढिड़ो ब्रेक आहे, अवां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अवांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह बहिराण। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी। अॼु जो प्रोग्राम यकीनन मूं चयो त इंट्रस्टिंग रहंदो उन्हनि जे लाइ जेके असांजियूं भेनरूं हिन वक़्तु असांजे प्रोग्राम रेगुलरली ॾिसंदियूं आहिनि। तव्हां जॾहिं बि यादि कंदा आहियो, कॉल्स कंदा आहियो, तमामु सुठो लॻंदो आहे पंहिंजी मौजूदगी जो तव्हां असांखे एहसासु ॾियारींदियूं आहियो। ऐं अॼु बि तव्हां प्रोग्राम में शामिलु थी सघो था। स्क्रीन ते नंबर हली रहियो हूंदो ऐं क्वेश्चन तव्हांजा यकीनन हूंदा स्किन जे हवाले सां, हेयर्स जे हवाले सां। जेकॾहिं हेयर फॉल आहे, तव्हांजी स्किन ते कोई पिंपल्स आहिनि, पिगमेंटेशन आहे, को बि प्रॉब्लम आहे त तव्हां डिस्कस कयो। असां वटि ज़ारा शेख साहिबा मौजूदु आहिनि ऐं तमामु एक्सपर्ट आहिनि, ॾाढी बहितरीनु ब्यूटिशियन आहिनि ऐं वेल ट्रेंड आहिनि। वेल ट्रेंड हुअणु तमामु ज़रूरी आहे ऐं असां वटि घटि ब्यूटिशियन्स उहे हूंदियूं आहिनि जेके वेल ट्रेंड हूंदियूं आहिनि, जिन जो एक्सपीरियंस एतिरो सुठो हुजे ऐं एतिरो सुठे तरीक़े सां गाइड कंदियूं हुजनि, तव्हांजूं मेंटोर बि बणिजी वेंदियूं आहिनि। सो तव्हांजे प्रॉब्लम खे जॾहिं तव्हां जंहिं ब्यूटिशियन ॾे वञो था उहा पंहिंजो प्रॉब्लम सम्झी करे सॉल्व करे त पोइ मुंहिंजे ख़्याल सां तव्हां ॾाढी सेटिस्फाई हूंदियूं। वेल, असां ज़ारा शेख साहिबा जी तरफ़ वधूं था। ज़ारा, अवांजी एजुकेशन छा आहे?
ऐं मास्टर्स इन सोशियोलॉजी। ओके, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, उन खां पोइ तव्हां कीअं सोचो त मूंखे इन साइड वञिणो आहे? बिकॉज़ जेका तव्हांजी फील्ड आहे तव्हां उन साइड बि जॉब वग़ैरह त करे सघो, लाइक बिज़नेस बि ठीकु आहे, हिकिड़ो साइड ते हली सघे पियो। एक्चुअली ईअं खणी चवां त स्टार्टिंग में हिकिड़ी मेडिकल स्टूडेंट रही सघीसि पे, बट हिन फील्ड में अचण जो तमामु घणो शौक़ु हो ऐं नंढपण खां कुझु ॿार क्यूरियस हूंदा आहिनि त मूंखे कटिंग करण जो शौक़ु आहे, मेकअप करण जो शौक़ु आहे। सो इहे नंढपण जूं शयूं हुयूं। शौक़िया ज़ारा वाज लाइक अ ब्यूटी बेबी, ये चई सघूं था। त घर वारा इहो ई चवंदा त मतिलबु केरु अगरि फॉर एग्ज़ाम्पल मूंखे लुक वाइज़ सुठो न बि लॻंदो त उनखे हिकिड़ो सुठो लुक ॾेई छॾींदी हुयसि इलाही नंढपण में। देन पोइ इहो शौक़ु जेको आहे उहो पेरेंट्स इहो ई चयो स्टडी करणी आहे, पढ़णो आहे। अच्छा, सिखियो त सिखियो, बट सैलून जो को अहिड़ो कॉन्सेप्ट न ठाहिजो, पढ़णो आहे, त इहा रिस्ट्रिक्शन्स रहियूं। देन शादी खां पोइ फुली सपोर्ट जेको आहे मुंहिंजे हस्बैंड कयो त यार तव्हांजी फील्ड ही आहे, देन वाई डोंट यू गो। पोइ हुननि मूंखे सपोर्ट कयो त तव्हां इन फील्ड में छो नथा वञो? ऑफ कोर्स पोइ हिकिड़े सैलून खे स्टार्ट कयो। सो मतिलबु 19-20 साल थी विया आहिनि। सही। हस्बैंड सां गॾु ई हिन शइ खे स्टार्ट कयो। पहिरीं हिकिड़ो सैलून खोलियो, हींअर मुंहिंजा 2 ब्रांचेस आहिनि हैदराबाद में। सो अल्हम्दुलिल्लाह असां 2 ॼणा खणी हलूं पिया हिन शइ खे। ऐं हिकिड़ी लेडी जे लाइ यार हिन असांजे मुआशरे में न अकेले कमु करणु ॾाढो डिफिकल्ट हूंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में जेके मर्द पंहिंजी वाइफ खे सपोर्ट कनि था कंहिं बि फील्ड में, ऐं ही फील्ड असल में सही ॿुधायांव त ब्यूटिशियन फील्ड इलाही सिक्योर फील्ड आहे। असां पंहिंजी मर्ज़ी सां कमु कयूं था, पंहिंजे सर्कल में कमु कयूं था, कंफर्ट ज़ोन में आहियो। कंफर्ट ज़ोन में आहियूं। ऐं असां वटि सिर्फ़ु लेडीज़ जो अचणु हूंदो आहे। मतिलबु डिफरेंट कंट्रीज़ में तव्हां वञो त उते त मेल फीमेल सभु गॾु हूंदा आहिनि, राइट। उनजो को कॉन्सेप्ट कोन्हे त मेल फीमेल आहे त मतिलबु देयर इज़ बिग यू कैन से थिंग। बट मुंहिंजे ख़्याल में असां वटि अञा ताईं इहा शइ ॾाढी ऑकवर्ड फील कई थी वञे त यार फलाणे सैलून में छोकिरो कमु करे पियो। सो अञा ताईं असां उन जॻह ते मौजूदु आहियूं। असां अञा ताईं बि एतिरा एजुकेट न थिया आहियूं जो असां माण्हुनि खे चऊं त बाबा जॾहिं डॉक्टर मेल फीमेल थी सघे थो त ब्यूटिशियन छो न। ऐं असां वटि अगरि को रिसेंटली असां अगरि जॉब जे लाइ ॾिनियूं पे एडवर्टाइज़मेंट कयो पे त भई काउंटर जे लाइ असांखे कंहिं माण्हू जी ज़रूरत आहे, या एक्सपर्ट जे लाइ असांखे कंहिं मेकअप आर्टिस्ट जी ज़रूरत आहे, या हेयर स्टाइलिस्ट जी ज़रूरत आहे, त असां वटि मेल छोकिरा मतिलबु हीअं खणी चओ त जेके मेल शी आहिनि, फीमेल शी हूंदा आहिनि, उन्हनि बि कॉन्टेक्ट कयो पिए। त असां सोचण ते मजबूर थी पिया वियासीं त हाउ कैन वी मैनेज दिस। असां वटि कस्टमर ईंदो, उहो चवंदो अरे यार छा आहे तव्हां छोकिरा विहारे वेठा आहियो तव्हां ईअं। सो असां अञा ताईं पुठिते आहियूं। मतिलबु अगरि असां मेल फीमेल ॾांहुं बि वञूं था त असां वटि काफ़ी स्टूडेंट्स या डेलीगेशन ते ईंदा आहिनि, काफ़ी इदारनि मां ईंदा आहिनि विज़िट करण जे लाइ, उहो असां वटि या कमु सिखण जे लाइ ईंदा आहिनि। त उन्हनि में कुझु इहे ॿार बि हूंदा आहिनि। सही सही। त हुननि जी पहिरीं कोशिशि असांखां क्वेश्चनिंग इहा हूंदी आहे छा आऊं हिते जॉब करे सघां थो, त मुंहिंजो उन्हनि खे आंसर इहो हूंदी आहे उन्हनि खे न बेटा हिन सोसाइटी में हलण नथा करे सघूं। त असां हुननि खे त अॻियां प्रमोट करे सघूं था, पर अनफॉर्चुनेटली असां नथा करे सघूं। सही सही। सो मक़सदु चवण जो इहो त ही फील्ड ॾाढी सुठी आहे। मुंहिंजूं 2 बेबियूं आहिनि, ऐं पाण चाहींदसि त मुंहिंजूं 2 बेबियूं हिन ई फील्ड में अचनि। माशाल्लाह मुंहिंजी वॾी धीअ हींअर 2nd ईयर में आहे, ऐं हुनजे लाइ बि इहो ई चवंदी आहियां त बेटा तव्हांखे हिन ई फील्ड खे रन करिणो आहे। ॿी 1 क्लास में आहे, उनखे बि इहो ई चवंदी आहियां। ऐं हुनखे चवण जी ज़रूरत कोन्हे, हू मूं वांगुरु आहे, हुनखे हू एज़ ए ब्यूटिशियन ई कमु करे पई, हुनखे मेकअप आर्टिस्ट थियणो आहे। सही सही। मूंखे ख़ुशी थींदी आहे त मुंहिंजा ॿार बि हिन फील्ड में अचनि पिया। उहो शइ जीन्स में तब्दील थी चुकी आहे, उहा शइ अची वई आहे नेचुरली। ठीकु आहे, ट्रांसफर थी चुकी आहे, सुठी ॻाल्हि आहे, बहितर ॻाल्हि आहे। जी। तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदसि त स्टार्ट त ठीकु आहे, तव्हांजो हिकिड़ो तव्हांजो शौक़ु हुयो हिन फील्ड में वञण जो, ऐं उन खां पोइ कीअं तव्हां ट्रेनिंग वरिती, केतिरे टाइम जो कोर्स वर्क हुयो, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु त ॾुखियाइयूं बि पेश आयूं हूंदियूं न। जी जी, पोइ असां सां शेयर करणु चाहींदव? बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ॾिसो, ही अगरि असां सम्झूं था त असां हिकिड़ी प्लेस ते वञी असां ही सॼो कोर्सिस करे सघूं था, सो इट्स इम्पॉसिबल। सही सही। अगरि असां वटि छोकिरियूं अचनि थियूं क्लासिस वठण जे लाइ
त उन्हनि खे बि असां A to Z सभु क्लासेस ॾेई था छॾूं था, पर ही फील्ड जेका आहे उहा ई साॻियों ॻाल्हि तव्हांखे वारी प्रैक्टिस मैक्स मैन परफेक्ट। प्रैक्टिस हिकिड़ी त ज़रूरी शइ आहे। ही उहा शइ त तव्हांखे जेसि ताईं डिफरेंट जॻहनि तां डिफरेंट चवंदा आहिनि न पाणी न पीअणो पवंदो तेसि ताईं तव्हांखे कमु न ईंदो। राइट। त मुंहिंजा दुबई, शारजा, इंडिया एंड चाइना डिफरेंट जॻहनि ते मुंहिंजा कोर्सिस थियल आहिनि ऐं उन खां पोइ कोर्सिस खां पोइ असां पंहिंजनि काफ़ी अल्हम्दुलिल्लाह मूं वटि हींअर 30 खनि वर्कर्स कमु कनि थियूं जिन खे आउं पाण ट्रेन कंदी आहियां त जीअं हू सेम मुंहिंजे पैटर्न ते कमु कनि ऐं सुठे तरीक़े सां माण्हुनि खे डील करे सघनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह इफ आई एम नॉट प्रेज़ेंट, अगरि आउं सलोन ते मौजूदु न बि आहियां त अल्हम्दुलिल्लाह दे कैन यू कैन से हैंडल वेरी वेल। तमामु सुठे नमूने सां हू मुंहिंजे क्लाइंट्स खे डील कंदियूं आहिनि ऐं ऐं मुंहिंजूं जेके लेडीज़ ॿुधनि पियूं या उहे गर्ल्स, उहे छोकिरियूं जेके तमामु ग़रीब आहिनि। अच्छा, मूं वटि काफ़ी अहिड़ियूं छोकिरियूं ईंदियूं आहिनि जेकियूं अफोर्डेबल न हूंदियूं आहिनि। ॾिसो, असां जॾहिं एतिरा वॾा सलोन्स खे रन कयूं पिया त ऑफकोर्स असांजूं जेके फीसिस हूंदियूं आहिनि उहे थोरियूं हाई हूंदियूं आहिनि। फीसिस हाई इन लाइ बि हूंदियूं आहिनि त असां उन्हनि खे स्किल्स ॾियूं था। राइट। मोस्टली जेके सलोन्स हूंदा आहिनि या घरनि में जेके सलोन्स हूंदा आहिनि 20,000 25,000 उहे चार्ज त कनि थियूं छोकिरियुनि खां या 50,000 चार्ज कनि थियूं, बट दे आर नॉट गिविंग एज मच नॉलेज एज दे नीडे। हुननि खे छा आहे जेको पाण खे कमु अचे थो उहो तव्हां जुगाड़ी वीचारनि खे सेखारे छॾो। देन जॾहिं हू असां वटि जॉब लाइ अचनि थियूं त हू निल बटानिल आहिनि। रियली आउं तव्हांखे बिल्कुलु क्लियर सच ॿुधायां पई त असां वटि जेके छोकिरियूं अचनि थियूं हू चवनि थियूं 20 years मुंहिंजो एक्सपीरियंस आहे। दे नेवर नो अबाउट अ बिट वर्ड ऑफ ब्यूटिशियन। उन्हनि खे ब्यूटिशियन जी स्पेल तक मालूम न हूंदी आहे। राइट। सो उहे छोकिरियूं जेके यंग गर्ल्स आहिनि, जेके ग़रीब आहिनि, जेके सिखणु चाहिनि थियूं, अल्हम्दुलिल्लाह आउं उन्हनि खे शुरू खां अपॉर्चुनिटीज़ ॾींदी आई आहियां। मूं वटि ईंदियूं आहिनि, सिखंदियूं आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर 8-9 सालनि खां मूं वटि उहे छोकिरियूं वेठियूं आहिनि जेके तमामु ग़रीब हुयूं, जिन वटि वसाइल न हुआ सिखण जा, जिन वटि पैसा न हुआ ॾियण जे लाइ। उन्हनि खां विदाउट पैसा वठंदी मूं उन्हनि खे पाण वटि रखियो, उन्हनि खे सेखारियो। अॼु अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे सलोन खे रन कनि पियूं। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। तव्हां चयो न त सोशल वर्कर जी जेका उहा हिकिड़ी क्वालिटी हूंदी आहे न त उहा बि तव्हांजे अंदरि मौजूदु आहे। तव्हां पंहिंजी उन फील्ड खां कोन हटिया आहियो, पर तव्हां हिकिड़ो डिफरेंट फील्ड आहे पर उहा क्वालिटी मौजूदु आहे, तॾहिं ई तव्हां उन बेस ते इहा ॻाल्हि कई आहे त मां ईअं सपोर्ट बि कंदी आहियां। मुंहिंजे ख़्याल सां इहा क्वालिटी असां में हुअणु खपे। अगरि तव्हां कुझु सुठो कमु कयो पिया, को सुठो बिज़नेस कयो पिया ऐं कंहिंखे तव्हां अॻियां हथु वठी आणे सघो था ऐं तव्हांजे उन अमल जे करे कंहिंजे घर जो चुल्हो सुठे तरीक़े सां हले थो त उहो मुंहिंजे ख़्याल सां इन खां वधीक ख़ूबसूरत का ॻाल्हि थी कोन थी सघे। ऐं रब पाक खे बि इहो अमल पसंदि आहे त बंदा पंहिंजे बंदनि जो ख़्यालु कनि। ऐं ॾिसो न, असां कंहिंखे जेकर दुख बि रसायूं था त उन हद ताईं तव्हांजो उहो अमल माफ़ न कयो वेंदो जेसि ताईं उहो इंसान तव्हांखे पाण माफ़ न करे। सो मूंखे तमामु सुठो लॻो, तमामु ख़ुशी थी। इन खां अलावा हाणे थोरो हेयर्स जे बारे में ॻाल्हायूं। छा हेयर्स जा मोस्टली प्रॉब्लम्स तव्हां ॾिसंदा आहियो ऐं हेयर जी जेका केयर आहे उहा कीअं करणु खपे? वारनि जी ग़िज़ा छा हूंदी आहे? ॾिसो डियर, असां वटि जेके माण्हू अचनि था या असां वटि लेडीज़ ज़्यादातर, अच्छा जेंट्स खे त तव्हां टोटली अगरि फुली वार वीचारनि जा ख़तम बि थी था वञनि त उहे वरी PRP ॾांहुं वञनि था या डिफरेंट विग्स जो जेको आहे इस्तेमालु कनि था। त असां अगरि केयर सुठो कयूं, जीअं मूं वटि ज़ारास वटि मुंहिंजो पंहिंजो होममेड हर्बल शैम्पू आहे। तव्हांखे रियली 100% उनजो रिज़ल्ट थींदो आहे अगरि माण्हू जेको हिनखे कंटिन्यूसली यूज़ करे थो, जंहिंजो बिल्कुलु हेयर फॉल एतिरो आहे जो मोस्टली असां वटि ॾिसो असां वटि हींअर टेंशन एतिरा आहिनि कोविड खां वठी, जो असांजो जेको नंढड़ो ॿार आहे न उहो स्कूल जे टेंशन मां नथो निकिरे। असांजी जेका घर जी माई आहे उहो मुंहिंजो हस्बैंड किथे हूंदो, हींअर छा कंदो हूंदो, मतिलबु ऑफिस में किथे हूंदो, किथे पहुतो हूंदो। डिफरेंट काइंड ऑफ थिंकिंग्स जेके आहिनि हर माण्हूअ जे दिमाग़ में फिरनि था पिया। या मुंहिंजा ॿार जेके आहिनि उहे मुंहिंजो चयो नथा मञनि। लेडीज़ असां वटि ईंदियूं आहिनि त काफ़ी डिस्कशन बि थींदियूं आहिनि इन हिसाब सां। सो हेयर फॉल जेको असांजो थिए थो या असांजे हेयर जा प्रॉब्लम्स ज़्यादातर असांजी थिंकिंग जे करे या
असांजी निंड पूरी न आहे ऐं निंड पूरी त असांजो बि सही कोन थियूं थियनि बट असां वरी केयर जॾहिं करियूं था ॾिसो आउं तव्हांखे हिन शइ खे हिन तरीक़े सां डिफाइन कयां त मोस्टली असां मूं ॿुधायो न त लेडीज़ जेके आहिनि क्रीम ॿुधनि थियूं त उहो जल्दी क्रीमूं हणणु शुरू करे थियूं छॾनि वारनि जो को ऑयल ॿुधनि थियूं त उहो जल्दी जल्दी हणणु शुरू थियूं करे छॾनि सो मेन थिंग इज़ दैट त तव्हां पहिरीं शइ त जेको एक्सपर्ट आहे उन वटि वञो उन सां डिस्कस कयो बाबा मूंखे ही शैम्पू मूंखे कंहिं रिकमेंड कयो छा यूज़ कयां या ही ऑयल कंहिं रिकमेंड कयो ऐं कयां अच्छा ॿी शइ त डेली वॉश कयो था जॾहिं तव्हां हेयर खे त उन जे लाइ वरी प्रिकॉशन्स इहे बि आहिनि त तव्हां बी केयरफुल ऑफ इट छा आहे तव्हां डेली वॉश करियो पिया तव्हांजो वार धोपे पियो देन तव्हां उनखे ज़ारा पाण कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिल कंदासीं पाण हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अवां जी जी अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक तव्हां खे वेलकम चवां थी ऐं तव्हां पंहिंजो नालो ॿुधाईंदो किथां खां ॻाल्हायो पियूं फरज़ाना जी फरज़ाना ओके फरज़ाना छा पुछणु चाहियो पिया आउं रिटायर्ड टीचर आहियां ओके जी जी मुंहिंजी भेण खां पुछणो आहे मुंहिंजो पार्लर किथे आहे ओके ओके उन खां अलावा ॿियो कुझु तव्हां पुछणु चाहियो पिया फरज़ाना को मतलब सीरम कहिड़ो सीरम कहिड़ा यूज़ कजनि जी स्किन लूज़ आहे उन जे लाइ ठीकु आहे फरज़ाना असां इन्हनि ॿिन्हिनि सवालनि जा जवाब अव्हांखे ॾियूं था तव्हांजी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो तमामु सुठो लॻो जी फरज़ाना जो पहिरियों सुवाल आहे त तव्हांजो पार्लर किथे आहे ऐं ॿई ब्रांचिस जिते आहिनि तव्हां प्रॉपरली फरज़ाना सां शेयर कंदा ऐं ॿियूं बि जेके असांजी भेनरूं आहिनि उन्हनि ताईं यकीनन उन्हनि खे बि ख़बर पवंदी त किथे आहे रिपीट थींदो इहो ऐं उन खां अलावा तव्हां ॿुधाईंदा त सीरम्स ऐं स्किन जे लाइ छा लाइटन एंड ब्राइटनिंग जे लाइ यूज़ थिए थो जी जी अदी जो नालो ऐं विसरी फरज़ाना डियर असांजो जेको सैलून आहे उहो टेक्निकल कॉलेज वटि आहे सिंध म्यूज़ियम खां अॻियां टेक्निकल कॉलेज अचे थो उते ई मौजूदु आहे ज़ाराज़ सैलून जे नाले सां ऐं मुंहिंजूं ॿई ब्रांचिस हिकिड़ी पुरानी ब्रांच आहे ऐं हिकिड़ी न्यू ब्रांच आहे ॿई ब्रांचिस मुंहिंजूं उते ई मौजूदु आहिनि ऐं ॿियो तव्हां क्वेश्चन कयो सीरम्स जे बारे में त डियर सीरम्स बि तव्हांजे प्रॉब्लम खे ॾिसी करे ॾिना वेंदा आहिनि त यू कैन टेक माई कॉन्टेक्ट नंबर या यू कैन कम एट माई सलोन मुंहिंजे सलोन अचो बिल्कुलु आउं तव्हांखे टाइम ॾींदसि मिलंदसि ऐं त तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे जंहिंजे करे तव्हां सीरम्स चूज़ कयो ॾिसो सीरम त उहो ई आउं पहिरीं बि इहो ई शइ चई चुकी आहियां त हर सीरम हर शइ जे लाइ न आहे ॾिसो असां वटि हेयरफॉल जो बि प्रॉब्लम हले थो पियो डैंड्रफ आहे ड्राइनेस वारनि में अचे पई ऐं मतिलबु असांजा टेक्सचर आहिनि हेयर जा न उन्हनि टेक्सचर जिते अलॻि अलॻि कमु कयो वञे थो अगरि आउं हिकिड़ी ई रिबॉन्डिंग तव्हांजे वारनि खे ॾेई थी छॾां त ॾिसो क्वालिटीज़ आहिनि हर शइ जी क्वालिटी खे ॾिठो वेंदो आहे तव्हांजा वारनि जी क्वालिटी चाहे छा इन जे लाइ रिबॉन्डिंग या मेक इट सिंपल असां ईअं चई सघूं था यस ब्रेक जी तरफ़ बि वधणो आहे मां इनखे सिंपली ईअं पुछणु चाहींदसि त जेकॾहिं ऑयली स्किन आहे या ड्राई स्किन आहे या तव्हांखे पिंपल्स आहिनि या तव्हांखे पिगमेंटेशन आहे या तव्हांजा ओपन पोर्ट्स आहिनि त पोइ तव्हां उन जे लाइ कीअं सजेस्ट कंदा सो नंढो ब्रेक आहे ब्रेक जी तरफ़ वधंदासीं पोइ वरी कंटिन्यू कयूं था काॾे न वञिजो ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में